अकाउंट के सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। समय आया सिंध में नवा नादिर शाह काने का तारीख में वेड़ सिवा बीवा मता सोचो सा मता मोटो मांगते। तमाम इंतहाई काबिल एहतराम मुझा उस्ताद साईं सैयद मुख्तियार अली शाह साहब कामरेड यूनिस राहू, कामरेड मलूक खोसो, जगदेश कुमार, नईम पीरजादो, अमजद भट्टी ऐं ॿिया दोस्तों, साफ़ी दोस्तों, जीए सिंध दोस्तों, अॼु असां ही जेको कराचीअ में सिंधी माण्हुनि जो सिंधी मज़दूर ऐं पोरियत जो ख़ासि करे तव्हांखे इहा ॻाल्हि ख़बर हूंदी त इरशाद राजानी कराचीअ में को डिफेंस जे बदिले में कोन रहंदो हो। इरशाद राजानी को वॾो बिज़नेसमैन कोन हो। इरशाद राजानी कराची में को वॾो सरमाएदार कोन हो। हू हितां जो दादूअ जो ॻोठ जो माण्हू, हिकु पोरियत, हिकु सिंधी सियासी वर्कर कराचीअ में रोज़गार लाइ, पंहिंजे बच्चनि जो पेट पालण लाइ सिंध जे राजधानी कराची शहर में रोज़गार कंदो हो। हू पोरियत हो ऐं उन सां गॾो गॾु हिकु सियासी वर्कर हुयो। उन जो क़त्ल यकीनन सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ हिकु वॾी गहरी साज़िश आहे। मुंहिंजा काफ़ी दोस्त उन ते ॻाल्हाए विया आहिनि ऐं हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त हीअ जेका सिंध हुकूमत आहे आख़िर उहा कहिड़ी बाग़ जी मूली आहे। असांखे सम्झ में नथो अचे, न असांखे रोज़गार थो मिले, न असांजा ॿार बच्चा मासूम महफ़ूज़ आहिनि, न असांजा नौजवान जेके मज़दूरी ऐं पोरियत आहिनि, मज़दूरी था कनि, उहे महफ़ूज़ आहिनि। त बाबा हे कहिड़े क़िस्म जी हुकूमत आहे? अफ़सोस थो थिए इन्हनि सिचुएशन्स में वफ़ाक़ी सरकार आइन मुताबिक़ गवर्नर राज हणी सघे थी, बिल्कुलु हणणु घुरिजे, न त ॿियो को हल निकिरणु घुरिजे। ऐं हू जेको हींअर वफ़ाक़ में हुकूमत थो करे, जेको चए पियो त मां मदीने जी रियासत थो ठाहियां, छा मदीने जी रियासत इहा थींदी आहे? उनखे बि शर्म अचणु घुरिजे। इहा हुकूमत उनखे छॾे ॾियणु घुरिजे, छो जो हू दावा करे असां सभिनी खे हिकिड़ा सुहाना ख़्वाब ॾेखारे, नवाज़ शरीफ़ बि ग़लति, फलाणो बि ग़लति, सभिनी खे ग़लति करे हू असां वटि इक़्तिदार ते अची वेठो ऐं चई त वॾो को हज़रत ऐं मलाइक अची वियो आहे पाकिस्तान में। उनखे बि शर्म अचणु घुरिजे। हू छा थो करे? हू सिर्फ़ु कशकोल खयो पिनंदो थो वठे, पर पोरियतनि ऐं इंसानियत जे क़त्ल जे लाइ उन जे वात मां लफ़्ज़ बि न निकितो आहे। दोस्तो साथियो, इहे तमामु अहम ॻाल्हियूं आहिनि जेके असां सियासी वर्कर, अदीब, दानिश्वर सिंध जा साॻा वंद त सम्झूं था, साफ़ी सम्झनि था, पर असांखे हर आम ख़ासि माण्हूअ खे इहे ॻाल्हियूं सम्झणियूं पवंदियूं। जेकॾहिं इंसाफ़ थींदो त पोइ सभु मामला थींदा। ही मदीने जी रियासत न थी सघी आहे। इरशाद राजधानीअ जो क़त्ल इंसानियत जो क़त्ल आहे ऐं क़ुरान शरीफ़ में बि आहे त जेकॾहिं हिकु इंसान जो क़त्ल थिए थो त उहो इंसानियत जो क़त्ल थिए थो। त ही मदीने जी रियासत न आहे, ही दरिंदन वाशिन ऐं उन्हनि ग़ैबातुनि जी ऐं उन्हनि जेके ॿी दुनिया जा माण्हू लिकियल आहिनि, एम्पायर आहिनि, थर्ड एम्पायर आहिनि, ही उन्हनि जी रियासत आहे। ऐं असां सिंधी माण्हू इन रियासत में इंसाफ़ लाइ परेशान आहियूं, दर दर जूं ठोकरूं खाऊं था। असां सिंधी माण्हू जिन हिन मुल्क खे, हिन रियासत खे ठाहिण लाइ सभिनी खां पहिरियां क़रारदाद पास कई साईं जीएम सैद जी सूरत में, उहे सिंधी माण्हू अॼु असां पंहिंजे बच्चनि जो रोज़गार ऐं पंहिंजे नौजवाननि जो क़त्लेआम उनजो इंसाफ़ घुरण लाइ परेशान आहियूं। असांखे घुरिजे त असां ख़ुदि सबक़ सिखूं। ऐं ॿियो मां आख़िर में हिते असांजी भेण आई अवामी वर्कर्स पार्टीअ जी
उन तमाम बेहतरीन गाल कई हुई ऐं आउं उन जातीअ जी हिमायत थो कयां पर असांजो ही जेको अॼु जो इज्तिमा हुयो जेकॾहिं असांखे ख़बर हुजे हा त अदी शामिल थींदी त यकीनन असां पंहिंजूं भेणूं ऐं पंहिंजूं घर वारियूं ज़रूरु वठी अचूं हा ऐं इंशाअल्लाह इंसाफ़ जे लाइ